दोस्तो शेक्सपियर चयो औरत तुंहिंजो ॿियो नालो बेवफ़ाई आहे। इहा त हिकिड़ी शाइराना ॻाल्हि थी वई। ज़रूरी नाहे त आम ज़िंदगीअ में ईअं हुजे। जॾहिं त ॿिए तरफ़ असांजे भिटाई सरकार औरतुनि खे सुरमियूं करे बावफ़ा करे आला किरदार करे पेश कयो आहे। ऐं लतीफ़ सरकार जी शाइरीअ में औरत सच त सुरमीअ वारो किरदारु अदा कंदे नज़र अचे थी ऐं औरत मर्द खां अवलियत माणींदे महसूस थिए थी शाह लतीफ़ जी शाइरीअ में। पोइ उहा सुहिणी हुजे, पोइ उहा ससुई हुजे या उहा मारवी हुजे। सो चवण जो मक़सदु त इहे शाइराना तरजियूं ऐं अवलियतूं आहिनि। किन शाइरनि पंहिंजी राय जो इज़हार कयो आहे, जीअं शेक्सपियर जी ॻाल्हि कईसीं। ऐं वरी असांजे शाइर शेख अयाज़ चयो त औरत कोई जादू आहे, चांड्रोकीअ में ख़ुशबू आहे। सो सची आहे त तख़लीक़कार काइनात जेका हीअ बनाई आहे, ठाही आहे, तख़लीक़ कई आहे काइनात, उन में जेके यूनिवर्सल सच आहिनि या जेको काइनाती हुस्न आहे, उन जो सभ खां वॾो मिसाल औरत आहे। औरत गुल बि आहे ऐं औरत निफ़ासत वफ़ा जो पेकर ऐं सचियो आहे त सूंहं जो हिकिड़ो आलीशान अजूबो बि आहे। औरत जेका आहे सो अलाह साईं तख़लीक़ कुझु ईअं कई आहे जो उन में नफ़ासत आहे, उन में कोमलता आहे, उन में महबूबता आहे ऐं उन में जेको नरम ऐं गद्दाज़ हुस्न वारो जेको पासो आहे, उहो ई औरत जी सुञाणप आहे। औरत ख़ूबसूरत ऐं दिलकश इन करे ई आहे जो हूअ नाज़ुक ऐं नफ़ीस आहे। जीअं गुल नाज़ुक हूंदा आहिनि, पोपट नाज़ुक हूंदा आहिनि। सो ईअं ई औरत जी जेको तख़लीक़ आहे, औरत जो जेको वजूद आहे, सो पंहिंजे जौहर में हुस्न सां गॾोगॾु कोमलता ऐं गद्दाज़ी वारो पासो बि में रखे थो। पर बदकिस्मती इहा बि आहे त हिन दुनिया में अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि। नफ़ीस हिकिड़ी सूरत आहे, उनजो फ़ाइदो वठी औरत खे कमतर बि सम्झंदा रहिया आहिनि। हालांकि ईअं न आहे। औरत दिमाग़ी सलाहियतनि में मर्द जेतिरी होशियार ऐं ज़हीन बि आहे। असांजो नियाणियूं, असांजूं भेणूं जेके यूनिवर्सिटीज़ में पढ़नि थियूं, अवां ॾिठो हूंदो त उहो कंहिं बि नमूने छोकिरनि खां पोइते न आहिनि। हा, अलबत्ता इहा ॻाल्हि थी सघे थी त इंसानी इर्तिक़ा जे डिघे सफ़र में औरतूं जेके आहिनि उन्हनि खे क़बाइली ज़हनियत जे करे घणो करे चौदीवारनि में अंदरि क़ैद रखियो वियो आहे। उते ई उन्हनि जी ज़हनी ऐं जिस्मानी परवरिश चौदीवारी जे अंदरि थी आहे। त ज़ाहिर आहे त उनखे एतिरो अॻिते निकिरण जो, सिखण जो ऐं उनजी DNA में उहा शइ जेको तजुर्बा मर्द ॿाहिरां हासिलु करे थो, ओतिरा कोन हूंदा आहिनि। इन करे तव्हां कंहिं मौक़े ते ईअं चई सघो था त हुन को ग़लति फ़ैसिलो कयो हुजे या उन में ओतिरी हालतुनि खे सम्झण जी सलाहियत न हुजे। इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी पाण वटि जेको चवंदा आहिनि त औरत जो अकुलु कुड़ीअ में आहे, इहा ॻाल्हि हक़ीक़ी माना में उहा अहमियत नथी रखे। उन जा सबब वरी बि माहौल वारा आहिनि। माहौल जी पैदावार हूंदो आहे इंसानु। को माण्हू सॼी दुनिया घुमियो हूंदो आहे त ज़ाहिर आहे त उनजा तजुर्बा, उनजा वीचार, उनजा अहसास, उन्हनि में वशालता हूंदी आहे। जेकॾहिं को माण्हू घर में ई ॻोठ में रहियो सॼी ज़िंदगी, त ज़ाहिर आहे त उन में उहे शयूं मौजूदु न हूंदियूं। औरत जेका आहे सो माउ बि आहे, भेण बि आहे ऐं ज़ाल बि आहे। माउ जे रूप में औरत शफ़ीक़ हस्ती आहे, भाइण वारी हस्ती आहे, ग़ैर मशरूत मोहबत कंदड़ माउ ई हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां भेण जे रूप में उहा औरत घर जी सूंहं आहे, उहो पंहिंजे भाउ ते अंगलारा कंदड़ बि आहे। ऐं साॻी तरह वरी जेका ज़ाल आहे, उन सां त घर जो समूरो हुस्न वाबस्ता हूंदो आहे। उहा ज़ाल जे रूप में औरत ज़िंदगीअ जो फीथो आहे, ज़िंदगीअ जे कार वहिंवार जो हिसो आहे ऐं मर्द जी सूंहं आहे। चवंदा आहिनि त हर कामयाब मर्द जे पोयां हिकु औरत बि हूंदी आहे। मर्द जेको आहे उहो पंहिंजे घर मां, पंहिंजी ज़ाल मां मुतमिन हूंदो, घरेलू खेसि तफ़क़रात कोन हूंदा, त ज़ाहिर आहे त हू पंहिंजो मिशन, पंहिंजो कमु दुनिया में जेको ॿाहिरि पंहिंजा टारगेट हासिलु करण में खेसि आसानी थींदी। इन करे ई औरत जेका आहे सो कंहिं बि मर्द जी ज़िंदगीअ जे पोयां कामयाबीअ जी अलामत, ख़ुशी जी अलामत
ऐं रौनकनि जो मजमूओ बि हूंदी आहे। सो औरत हिन दुनियादारीअ में हिकिड़ो पंहिंजो मक़ाम रखे थी। औरत खे घर में पंहिंजे ॿार जी पालना करणी पवे थी ऐं घर जा मामला संभालणा पवनि था। उन साॻी जॻह ते जेकॾहिं औरत ते इहा ज़िमेवारी रखी वञे त हू पंहिंजो कमाए खाए, त तव्हां ॾिसो त केॾो बार, केॾो लोड, केॾो ज़हनी मुंझारो पैदा थी पवंदो। इन करे अलाह ताला औरत खे घर जे इदारे जो सरबराह इन करे न कयो आहे त घर जे इदारे जो जेको सरबराह मर्द आहे ऐं उहो जेकॾहिं औरत खे कम सां लॻाए त बि वसारो आहे, पर आणण चाढ़ण जी ज़िमेवारी मर्द ते रखी वई आहे। इंसान लाइ मईशत जो उसूल, पेट जो पूराओ करणु हिकिड़ो वॾो मसइलो रहियो आहे। हीउ जेको आणण चाढ़ण वारी ज़िमेवारी आहे, ग़म रोज़गार, हीउ हिकिड़ो वॾो बर्डन आहे। जेकॾहिं उन जी निस्बत तव्हां असांजे ॿाराड़ियुनि में सिंध में ॾिसो त औरत उन ज़िमेवारीअ खां आजी आहे, पर उहा साॻी वक़्तु उहा औरत ॿनियनि में पंहिंजे मुड़ुस सां गॾु कमु करे थी ऐं माल जी पालना में पंहिंजो हिसो पती करे थी। अहिड़े तरीक़े सां हाणे त अॼुकल्ह असांजूं नियाणियूं पढ़ी वियूं आहिनि त पोइ उहे जेके आहिनि सो इदारनि में नौकरियूं बि कनि थियूं, उन में को ऐब जी ॻाल्हि कोन्हे। ऐं औरत पुराणे वक़्त में अंबिया कराम जे दौर में बि औरतूं वापारु कंदियूं रहियूं आहिनि, कमकार कंदियूं रहियूं आहिनि। असुल ॻाल्हि आहे परदे जी, परदे जो हुकुम आहे न। ॾिसो औरत जी जेको जिस्मानी साख़्त आहे उहा कुझु उन क़िस्म जी आहे जो हूअ जीअं ई घर खां ॿाहिरि निकिरे थी त कई सारियूं वहशी अखियूं उन ते अटकनि थियूं, कई ओबाश माण्हू तंग कनि था ऐं कई अहिड़ा माण्हू आहिनि जेके अकेली औरत खे किथे झंग में काठियूं कंदे या कंहिं अकेली गलीअ में हू हिकिड़ो बिल्कुलु अलॻि नज़र सां ॾिसंदा आहिनि। इन करे फ़साद जा इम्कान घणा हूंदा आहिनि। औरत जे तहफ़ुज़ सिक्योरिटी जा मामला बि हूंदा आहिनि। पंहिंजे मुआशिरे ऐं पंहिंजे इलाइक़े जो हिकिड़ो तस्वर अचे थो त पंहिंजे इलाइक़े में क़बाइलियत घणी रही आहे। हाणे अॼु खां 1400 साल अॻु अरबन में बि ईअं हो न, त नियाणियूं ॼमंदियूं हुयूं त उनखे ॼमंदे मारे पूरे छॾींदा हुआ। त पाण वटि सिंध में बि ईअं काफ़ी सारनि क़बीलनि में रहियो आहे त उहे नियाणियुनि खे पूरींदा रहिया आहिनि, या ईअं खणी चइजे त नियाणियुनि खे झंझट सम्झंदा रहिया आहिनि। ऐं पाण वटि क़बाइलियत घणी आहे। क़बाइलियत में पोइ कारोकारी जा मामला आया आहिनि। ही जेके पाण वटि हिकिड़ी बिरादरीअ खां ॿी बिरादरीअ में पसंदि जी शादी करण जे विच में रुकावटनि जा हक़ आया आहिनि। त इहे सभु जेके तस्वर आहिनि न, इहे बेसिकली पाण खे इस्लाम त न ॾिना आहिनि। इहो फ़र्क़ु अरबी अजमी जो फ़र्क़ु न आहे। कंहिं बि ज़ात में किथे बि औरत जेको आहे सो पंहिंजी शादी करे सघे थी, उन में को मज़हबी तौरु पाबंदी न आहे। पर हिते पाण वटि क़बाइली तस्वर आहिनि। क़बाइली तस्वर इन करे पाण वटि घणा आहिनि जो पाण बुनियादी तौर ते पंहिंजो मुआशिरो, पंहिंजो इलाइक़ो पुराणे वक़्त खां वठी क़बाइली रहंदो अचे। हाणे पाण वटि चवनि था न इस्लाम शादीअ जे मामले में जेको औरत जो संभालींदड़ आहे उनखां त पुछियो थो वञे, पर आख़िरी जेका ख़ुदि मुख़्तियारी आहे या आख़िरी जेको इख़्तियार आहे उहो औरत वटि आहे। औरत जो बालिग़ हुजणु ज़रूरी आहे, पंहिंजे नफ़े नुक़सान खे सम्झणु ज़रूरी आहे। शादीअ लाइ औरत जी मर्ज़ीअ जो शर्त लाज़मी रखियो वियो आहे। पोइ इहो उसूल तय थी वियो त छोकिरे ऐं छोकिरीअ जी मर्ज़ी ऐं मंशा खां सवाइ शादी नथी थी सघे। हाणे छोकिरा यूनिवर्सिटीज़ में वालदीन खे नथा ॿुधाइनि त इहो थियो मुआशिरती मसइलो। मुआशिरती मसइलो ॿियो आहे, मज़हबी ॻाल्हि ॿी आहे। हाणे मग़रब जे मुआशिरे में रेप ॿी शइ आहे ऐं रज़ा ख़ुशीअ सां उतां जो कानून, उतां जो मुआशिरो उन ॻाल्हि खे क़बूल करे थो। ॿिए तरफ़ इस्लाम रज़ा ख़ुशीअ लाइ वरी निकाह जो शर्त रखी छॾियो आहे। माना उहा शइ जाइज़ तॾहिं थिए थी जॾहिं उन में निकाह करे। निकाह करण खां पोइ उहो मर्द जेको आहे उहो औरत जी ज़िमेवारी खणे, औलाद थींदो उनजी ज़िमेवारी बि खणे। जॾहिं औरत जी रोज़ी रोटी ऐं उनजी औलाद खे पारण जी ज़िमेवारी खणे थो तॾहिं ई उहो निकाह जो शर्त थिए थो। हालांकि अरब जे मुआशिरे में चंद ॾींहंनि लाइ निकाह बि कनि था, उते तलाक़ूं थी वञनि थियूं। पंहिंजो मुआशिरो वरी उन शइ खे ईअं क़बूल नथो करे। यूरोप में वरी ॿिए नमूने जा मामला आहिनि। घर हिकिड़ो इदारो आहे, उन इदारे जो सरबराह इस्लाम इंसान जी जिस्मानी बनावट जे हिसाब सां मर्द खे रखियो आहे। उहा आज़ादीअ सां कमकार करे सघे थो, इन करे उहा ज़िमेवारी आणण चाढ़ण जी मर्द ते रखी वई आहे। जॾहिं त औरत जेको आहे उहो घरेलू कमकार करे थी, उन लाइ को पाबंदी कोन्हे त उहो को ॿियो वणिज वापारु नथी करे सघे, पर उहो पंहिंजे परदे में ऐं पंहिंजे जिस्मानी हिफ़ाज़त सां
ॿिया कमकार बि करे सघे थी।